बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे शिराया HPS न्यूज़ घोट की क्राइम रिपोर्टर बहादुर अली खोसो आदलपुर लिंक रोड खडवारी बमकाम डिग्री कॉलेज आदलपुर पुलिस जो दौरान गश्त डोज इरादे से बीठल टिन ॾोहारनि सां मुबीना दो बदो मुक़ाबलो थी पियो। नतीजे में एक हथियारबंद मोहम्मद आसिफ वल्दियत मोहम्मद मुरीद मीतलो रवासी संजरपुर रहीमयार खान पंजाब से वास्तो रखंदड़ ॾोहारी जख्मी हालत में गिरफ्तार ऐं साथी फरार थिया। आदलपुर पुलिस जी दावा है तो जख्मी ॾोहारी के सिविल अस्पताल घोटकी इलाज लाइ मुंतकिल किया वियो आहे। मज़ीद अचो त असां सां लाइन ते मौजूद है बहादुर अली खोसो। जी बहादुर अली खोसा। जी नाज़रीन, असां हिन टाइम तालका अस्पताल जेका घोटकी में बीठा आहियूं ऐं राति जेका आहे तक़रीबन आदलपुर थाणे जी जेका गश्ती पुलिस हुई जेका उनखे पंहिंजो लिंक रोड ते जेका हिकु जवाबदार जेको छा नालो आहे तव्हांजो? मोहम्मद आसिफ। केरु आहियो पाण? किथे जा आहियो? अच्छा, हिते कीअं तव्हांजो जेको मसइलो थी आहे? अच्छा, इहा वारदात तव्हांखे बि कंदड़ आहियो? अच्छा, याद में जेका FIR तव्हांते किथे बि कहिड़े थाणे ते जेका तव्हांते पुलिस खे माना केस में तव्हां भुगल आहियो? असुल किथां जा आहियो? हिते जंहिं वटि तव्हां आया हो उहो केरु आहे जंहिंजी तव्हां मार्फत आया हो? गाड़ी वारो हुयो देर थी वियो अॼु त गाड़ी कराई उहो मुंहिंजा पैसा उहो चए पियो असां न पिया गाड़ी ॾिसो न, पुलिस न चइजे त ईअं कंहिंसां नथी करे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां जेका त गाॾी फुर कई हूंदी या जेका त तव्हां पुलिस ते जेका त फायर कया हूंदा, तंहिंजे करे जवाबी फायरिंग में तव्हां जेका तव्हां बाक़ी ईअं ग़लति फहमी में माण्हुनि कयो आहे कि या कोई चोर आहे या गाॾीअ रखो कुझु जो कुझु बि असां मुंहिंजा पैसा